अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बर शामिल कयूं था ठरी मिरवा खां। ठरी मिरवा में NTS टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि जो प्ले कार्ड खणी एहतिजाज जी अॻवानी हबीब सिंधी, बशीर शर, असलम शर, जावेद अहमद, मुनीर अहमद कई। जिते एहतिजाज कंदे उन्हनि चयो त असां 2013 में टेस्ट पास कई हुई, जंहिंमें एजुकेशन डिपार्टमेंट वारनि हिकु UC खां ॿी UC जा उम्मीदवार कया ऐं जन UCनि में वधीक सीटूं ॼाणायूं वयूं, उते उन खां घटि भर्ती कया विया। असां 60 खां 90% ताईं मार्कूं खयूं आहिनि, पर अफ़सोस असांखे अञा ताईं हक़ु नथो ॾिनो वञे। हुननि दाहींदे चयो त जेकॾहिं असांखे हक़ु न ॾिनो वियो त असां सॼी सिंध जा उम्मीदवार 3 मई ते वज़ीर आला ऑफिस अॻियां पुरअमन एहतिजाज कंदासीं। एहतिजाज जी रैली में मुनीर अहमद, जावेद अहमद, अयाज़ अली, असगर अली, कलीमुल्ला, शफ़ीक अहमद ऐं ॿियनि शिरकत कई। पास उम्मीदवारन खे साईं वज़ीर आला सिंध इहो फ़ैसिलो कयो त जेकी बि 40 ते पास आन ID वारा उन्हनि खे असीं आफ़र ॾींदासीं। पासिंग जेको मार्किंग जेको रेशो आहे उहो कयो वियो ऐं जेको असीं हंगामी बुनियादनि ते कल्ह ऐलान कयोसीं त असीं इन अमल जी सख़्त लफ़्ज़नि में मुरबत कयूं था ऐं असीं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में, ज़िलनि में, तालुक़नि में पंहिंजे हंगामी बुनियादनि ते काल ॾींसीं ऐं अॼु असीं आया आहियूं। ऐं मां वाज़े तौर ते हुकूमत सिंध खे ॿुधाइणु चाहियां थो, साईं सरदार शाह ऐं अकबर लगारी खे ॿुधाइणु चाहियां थो, जेकॾहिं असांखे भित सां लॻायो वियो त असीं 3 तारीख़ ते कराची CM हाउस ते आॾो पंहिंजो पाण खे ज़ंजीरनि सां जकड़े